तव्हां सभु गॾिजी मूंखे सलाह ॾियो त कमाल जी छा जॾहिं त रईस वॾे जो ज़ोर आहे त ॻाल्हियूं कयो ऐं मां चाहियां थो त इन कमाल खे सॼी ज़िंदगी ईअं ई क़ैद में रहणु घुरिजे। रबन इंसान केॾा बि गुनाह छो नथो करे पर हू कुदरत वारो इंसान खे माफ़ करे थो छॾे। इन करे चवां थी त माफ़ी जो अमल कमाल खान जे लाइ बहितर आहे। कमाल खान अदीअ जो मुड़ुस आहे ऐं मां नथो चाहियां त अदीअ जो घर फिटे ऐं अदी बर्बाद थिए पर कमाल इन क़ाबिल ई न आहे। ॿियो त अदा राणे जो कातिल आहे तंहिं करे मुंहिंजी दिलि नथी चए त मां हुनखे माफ़ करे छॾियां। अबा मां त चवांव थी तव्हां पहिरें वञी वॾे रईस सां ॻाल्हियूं कयो ख़बर त पवे त आख़िर हू चवे छा थो। पर अबा जेकॾहिं हू हिन चकर कमाल खान जो ज़िम्मो खणे थो पोइ त अबा हुन मां हथ कढणा पवंदा न। कमाल खान मां असां जेकॾहिं हथ न कढिया न त रईस गफ़ार खान हुनखे ज़बरदस्ती छॾाइण जी कोशिशि कंदो ऐं वरी इख़्तिलाफ़ात वधी वेंदा ख़तम कोन थींदा। बाबा इन कमाल जा असां मथां एतिरा त ज़ुल्म थियल आहिनि जंहिं मथां रईस वॾो नज़र विझे थो न त उनजो कंद बि झुकी थो वञे। तॾहिं त रईस वॾो गफ़ार खान अञा ताईं ख़ामोश आहे। खणी जो कमाल खान जा ज़ुल्म तमामु घणा थियल आहिनि पर पोइ बि वॾे रईस जो भाउ आहे उनजो रतु आहे। उनखे सुरनि में ॾिसी घणो वक़्तु वॾो रईस ख़ामोश रही कोन सघंदो रबन। इन करे मां चवां थी त तव्हां ॻाल्हियुनि में अचो ॾिसो त वॾो रईस कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे। जेको कुझु मूं सोचे रखियो आहे उहो रईस मञे थो ऐं कमाल खान जो ज़िम्मो खणे थो त पोइ थी सघे थो त मां कमाल मां हथ कढी छॾियां। जेडत त जहिड़ो ई सही हाणे इन्हनि खे मां ॿुधाईंदुसि त भोलियूं कॾहिं बि खंजा कद न आहिनि कछंदियूं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।